सकरण मां ख़बर ईंदा हालु त सिंध प्रेस क्लब सकरण जी गॾिजाणी न्यास चांडियो जी सदारत में थी गुज़री, जंहिं में सकावती ॾियारो बहितरीन नमूने सां काज़ी सरफराज़ मेमून चौक ते 29 नवंबर 1 डिसंबर ते धाम धूम सां मल्हाईंदासीं। प्राइमरी स्कूल, हाई स्कूल, कॉलेज जा शागिर्दियाणियूं पिण टेबलोज़ पेश कंदा, तकरीरुनि जा मुक़ाबला पिण कराया वेंदा। इन खां अलावा स्टेज प्रोग्राम पिण कयो वेंदो। इन खां अलावा नवनि दोस्तनि जी शमूलियत ते पिण गौर वीचार कयो वियो। समूरनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे हिदायत कई वई त सकावती ॾियारे जी दावत पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में ॾिनी वञे, जीअं वधीक दोस्त शरीक थी सघनि। मीटिंग में सरपरस्ती आला मज़हर सोलंकी, नायब सदर वज़ीर अली लिगारी, जनरल सेक्रेटरी वाहिद बख्श उमराणी ऐं ॿियनि पिण मीटिंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।